दोस्तों अॼु जी अपडेट आहे वीरन जी बस्ती ड्रामे जी अचण वारे एपिसोडनि जे बारे में मालूमात ॾींदासीं तव्हांखे। अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल ड्रामो वीरन जी बस्ती। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखां का बि अपडेट दोस्तों मिस न थी सघे। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां दोस्तनि खे अर्ज़ु कंदोसि त असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे बि फॉलो कंदा अगरि पेज ते वीडियो ॾिसी रहिया आहियो, फेसबुक पेज खे बि ऐं यूट्यूब चैनल खे बि। ऐं तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं, हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिठो पोइनि किस्तनि में प्रोमो बि तव्हां ॾिठो ऐं जंहिंमें साले जे पोयां सभु दुश्मन लॻल आहिनि, गिलाऊं करनि था त साले हीअं आहे, को चए थो साले अरसरे जी दुकानु सम्झे थो पाण खे, को चए थो उहो पाण खे मुतबर, को चए थो हीअ आहे क्रेक। पर साले गुस्से में वारो माण्हू त आहे, लेकिन साले खे अञा ताईं कंहिं सम्झो न आहे। जॾहिं साले इन्हनि खे धकु ॾींदो पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी, छो साले जी फैमिली जी गिला करनि था, साले जी भेण जी, साले जे पीउ जो, सभिनी जो गिला करनि था उन्हनि जा जेका दुश्मन आहिनि। पर साले हिकु वॾी शइ आहे, गुस्सेवारो इंसानु जेको हूंदो आहे दिलि जो साफ़ु हूंदो आहे, जेको कावड़ जंहिंखे जल्दी ईंदी आहे उहो दिलि जो साफ़ु हूंदो आहे ऐं सचो हूंदो आहे। जेको मिठड़ो ॻाल्हाईंदो आहे उहो अंदरि जो गुंदरो हूंदो आहे, उन माण्हू खां माण्हू पासो करे। साले वरी अहिड़ो कैरेक्टर खयों आहे सचे माण्हू जो इंशाल्लाह। ऐं साले खे जेको आहे न वरी तव्हां ॾिसो त अॻिते हली उन खे फ़ाइदो बि पवंदो ऐं उन खे दुश्मन उन्हनि जे हथां प्यालो कंदा।